नाज़रीन, शाहपुर चाकर में इलाके वासिन सुई गैस, वाटर सप्लाई, ड्रेनेज और रोड रस्तन सूदो बेन बुनियादी सहूलतन की खोट खिलाफ एहतजाज कंदे आला इख्तियारिन के नोटिस वठण जो अर्ज किया है। पेश है आसिफ हुसैन झूलन की रिपोर्ट। अब असां वच्छा कॉलोनी रहाशी आहियूं। हिते न को नालियुनि जो सिस्टम आहे, न को हिते गैस जो सिस्टम आहे, न को वाटर सप्लाई जो सिस्टम आहे। असांखे हिते रहाशी 20, 25, 30, 40 साल थी विया आहिनि, को बि सिस्टम न आहे। सभु वॾेरा अचनि था, पंहिंजा पंहिंजा वाउंट वठी हलिया था वञनि। केरु असांजी नथो ॿुधे, न टाउन कमेटी वारा था ॿुधनि, न चङो थो ॿुधे, न मिठो थो ॿुधे। जंहिं वटि वञूं उहो टरकाए छॾींदो आहे, वञो असीं कयूं था। अचे साईं केरु बि कोन्ह। महिरबानी करे सभिनी खे, वॾेरनि खे, चङनि खे, गवर्नमेंट खे इतलाह कजे थो त असांखे पंहिंजो हक़ूक़ ॾियो वञे। भिटाई टाउन वचे शाह जा रिहायशी आहियूं। असां काफ़ी टाइम खां हिते रहूं था ऐं असां वटि का बि सहूलियत कान्हे का, न गैस आहे, न जो बिजलीअ जो को सही सिस्टम आहे, न ई असां वटि को ड्रेनेज जो सिस्टम आहे, न ई असां रोड रस्तो आहे। इन लिहाज़ सां असां कई जॻह टाउन कमेटी वारनि ॾे वियासीं, चेयरमैन साहिब ॾे वियासीं, MP ताईं विया आहियूं, पर असांखे को बि हिन जे लिहाज़ सां ऑप्शन को त ॾिनो वञे। ऐं इन टाइम ते वोटनि वारे टाइम ते अचनि था, वोट वठी वरी यको गुम थी था वञनि, वरी ज़ाहिर नथा थियनि, वरी जॾहिं वोट था अचनि तॾहिं ई ज़ाहिर थियनि था। असांखे वटि का बि सहूलियत कोन्हे। असांखे महिरबानी करे का त सहूलियत ॾिनी। असांजो शाहपुर चाकर वच्छे शाह पुराणो कॉलोनी आहे, जंहिंमें असांजे पाड़े में गैस न आहे का। असां गैस जो इलाही दरख़्वास्तूं बि कयूं आहिनि ऐं असांजे घरनि जे नज़दीक ई 100 मीटर ऐं गैस जो मेन पाइप लाइन वञे पियो। असां इलाही दरख़्वास्तूं कयूं, असांखे गैस नथो ॾिए वञे। असां काठियुनि ते गुज़ारो पिया कयूं। असांखे छो असांखे पंहिंजो हक़ नथो ॾियो वञे। ऐं जेके ही पासे में रोड रस्ता नालियूं, इहे इन्हनि जो बि असां दरख़्वास्त कयूं टाउन कमेटी वारनि खे, चेयरमैन साहिब खे। वोटनि जे टाइम अचनि था, साईं साईं करे असांजा बिस्कुट ऐं चांहि पी ऐं बोतलूं पी हलिया वञनि था। उनखां पोइ ज़ाहिर ई कोन था थियनि। असां ॻोल्हा बि कयूं था, पुछा बि कयूं था, लेकिन हू ज़ाहिर कोन था थियनि। असां इलाही दफ़ा कोशिशि कयूं। वाटर सप्लाई जेको तला आहे उहो बि असांजे घरनि जे भरिसां आहे, छो त उन में पहिरियों हक़ु असांजो थियणु घुरिजे। वाटर सप्लाई जो पाणी शाहपुर जे इलाही माना इलाइक़नि में, इलाही पाड़े में वञे पियो, लेकिन असां वाटर सप्लाई जेको तला आहे मेन, उहो असांजे पाड़े मां मेन लैन पियो वञे। असांखे पाणी न ॾियणो पियो वञे। न आहे, हर शहर जे हर पाड़े में गैस ॾिनो थो वञे ऐं नालियूं ॾिनो थो वञे, रोस्ता ऐं पाणी वाटर सप्लाई ॾिनो। असांजी पुराणो महल आहे वच्छे शाह भिटाई टाउन। असांखे अॼु ॾींहं ताईं का शइ असां दरख़्वास्तूं बि कयूं। असां इलेक्शन जे दौरान बि रड़ियूं कयूं, लेकिन असांजे को ॻाल्हि ते का अमल न कई वई आहे।